नाज़रीन, मीरपुर माथेलो में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ सिंधी अदबी संगत शाख़ मीरपुर माथेलो पारां भेटाई चौक खां DHQ प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रिपोर्टर मुश्ताक अली चन्ना मूजिब मीरपुर माथेलो में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ सिंधी अदबी संगत शाख़ मीरपुर माथेलो पारां रैली कढी वई, जंहिं जी अॻुवाणी अयाज़ खावर, हफ़ीज़ चन्ना, अमर खावर, मफ़तून कोराई, मोहम्मद मूसा खोसो, याकूब पिताफ़ी, वहीद सिंधी, वकार बोज़दार ऐं ॿियनि कई। रैली में शामिल अॻुवाणनि मुतालबो कयो त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोली तमामु क़दीमी ॿोली आहे। सिंधी ॿोली 5000 साल पुराणी ॿोली आहे। सिंध जे स्कूलनि तोड़े ऑफिसनि में हर माण्हू सिंधी ॿोली ॻाल्हाए ऐं पढ़ाए। हुननि वधीक चयो त असां पाण में ॿधी इतिहाद ऐं प्यार मोहबत सां रहण लाइ अॻिते वधूं। हुननि चिताव ॾींदे चयो त सिंध जे प्राइवेट स्कूलनि में सिंधी सब्जेक्ट खे लाज़मी सब्जेक्ट तौरु पढ़ायो वञे। सिंधी न पढ़ाईंदड़ स्कूलनि जो घेराव कयो वेंदो।